बदीन जी अदालत ॾोह साबित थियण ते मुसाफ़िर कोच ड्राइवर ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। 10 महीना अॻु थरकोल बाईपास रोड ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच जे टक्कर में मोटरसाइकिल सवार रब ॾिनो उर्फ़ वली मोहम्मद पठाण ऐं संदसि पुटु इरफान पठाण फ़ौत थी विया। ॿिन्ही पीउ ऐं पुटनि जे फ़ौत थियण वारे केस जी फर्स्ट मॉडल ट्रायल कोर्ट बदीन में ॿुधणी थी। ॿुधणी दौरान ॾोह साबित थियण ते कोर्ट जे जज अब्दुल कादिर पठाण मुसाफ़िर कोच ड्राइवर सफ़दर पुटु अशरफ पठाण ख़िलाफ़ 7 साल क़ैद सां गॾु 85,22,410 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। सज़ा बाद जवाबदार ड्राइवर सफ़दर पठाण खे सख़्त पहिरे हेठि अदालत खां जेल मुंतक़िल कयो वियो आहे। HSTV न्यूज़ बदीन।